अध सदीअ खां माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं अखेड़ींदड़ मज़ाहिया फनकार कादिर बख़्श मिठू ज़माने जी सितम ज़रफ़ी कूड़नि आसरनि ऐं माज़ूरी सबबि हाणे पंहिंजा लुड़क लिकाए अंदर ई अंदर में झुरंदो रहे थो। हिंद ई सिंध समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में परफॉर्म कंदड़ कादिर बख़्श मिठू हाणे ॿुधण जी सघ खां महरूम थी वियो आहे। कादिर बख़्श मिठू खे हाणे लिखत में का ॻाल्हि चवणी पवे थी, जंहिं बैदि हू हुन जो जवाबु ॾिए थो। खेसि ॿुधण लाइ लॻल डिवाइस पिणु ख़राबु थी वई आहे। रुॻो इहो ई न, कादिर बख़्श मिठूअ जे घर जो रधिणो बि हिन महांगाईअ जे दौर में हलणु तमामु घणो ॾुखियो थी वियो आहे। जिते पुरस्कारनि हिन खे पंहिंजे प्रोग्रामनि में सॼाइणु छॾियो आहे, उते हिन सदारती अवार्ड याफ़्ता लेजेंड फनकार खे सिंध सरकार बि विसारे छॾियो आहे। मूंखां पुछंदा माण्हू तूं अॼुकल्ह छा पियो करीं? अरे आउं छा कंदुसि, आउं कहिड़ियूं मूंखे नौकरियूं ॾींदुसि, छा कंदुसि। अॼु आउं त हिकिड़ो शुगर जो मरीज़ आहियां, ॿियो मुंहिंजो कननि में ॿुधण में घटि थोरो थी वियो आहे ऐं शुगर बि थी पई आहे। अरे पेर में ज़ख़म थियो, उहो ज़ख़म छुटी वियो, जो अलाह जो शुक्र आहे। हीउ ज़ख़म हो, हीउ छुटी वियो, हीअ अलाह जी महिरबानी, हुन परवरदिगारनि जिन डॉक्टरनि इलाजु कयो, जेके कनि पिया, अलाह साईं हुनखे सदाऊं ख़ुशि रखे। हिते केरु कंहिंजो न आहे, बीठे जो हर को किरे जे केरु कोन्हे। हाणे मूंखे छा त मुंहिंजे जेका जिस्म में तकलीफ़ ऐं जेको मूंखे तकलीफ़ आहे सो मूं ते अलाह खे भरोसो आहे त अलाह साईं जग जान जो पालनहार, उहो बीमारनि खे शफ़ा ॾींदो, मूंखे उहो शफ़ा ॾींदो। हाणे ॾिसो न, असां वटि मूंखे माण्हू मिलंदा आहिनि, इलाही मिलंदा, अरे मिठो ख़ुशि आहीं, मुंहिंजा यार छा थियो अथई, पोड़ो थी वई, मुंहिंजो भला तूं राति जा हुअं ई छा? अरे बाबा जेको ॿार आहे जवान थींदो पोड़ो थींदो, ज़िंदगी जा टे हिसा आहिनि, नंढपण, जवानी, पोड़ पढ़ाए न, त माण्हू ख़ुशि रहे। मूं माण्हुनि खे ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि, कुर्ब ॾिना आहिनि, माण्हू जेको मूंखे ॾिसंदो खिली मिलंदो, वाह वाह। हाणे हिते हिकिड़ो माण्हू मूंखे प्रोग्राम वठणु आयो, हुनजी महिरबानी, चई यार कादिर बख़्श मिठू सां मिलणो आहे। त मुंहिंजी तॾहिं वरी छा, आउं वेल्डिंग करे आयुसि, इरिक्शन नौकिरी मुंहिंजी, ऐं मूंखे कादिर बख़्श मिठू सां मिलणो आहे। मूं चयो हा, आउं वियुसि कपिड़ा पढ़ ॿिया पायासीं, मूंखे चई तुंहिंजी भाउ जी वॾी महिरबानी, तो छा पियो, मां बि सुतो पियो हुउसि। तईं तुंहिंजा भाउ तूं जहिड़ो, मुंहिंजो थी भई जाड़ा आहियूं, भई मुंहिंजे कंहिं ते का मयार न आहिनि। ही फ़न अलाह जे तरफ़ां ॾिनल हिकिड़ी दात, हर माण्हू फनकार नथो थिए। अचानक फनकार कुझु आहिनि, ॿुधाइण वारा हज़ार आहिनि। त अवी प्रोग्राम करियो, मूंखे घुरायो, मुंहिंजा कन बंदनि छा थियो, भई मुंहिंजी ज़बान आहे, मुंहिंजो वात आहे, मुंहिंजो जेको फ़न मुंहिंजे वात में आहे न, मुंहिंजो दिमाग़ सलामत आहे, मुंहिंजो अखियूं रोशन आहिनि, कन बंदि थी विया, अलाह कंदो, अलाह साईं ॿोड़नि खे ॿुधण जी तौफ़ीक़ ॾींदो, मूंखे बि परवरदिगार ॿुधण जी तौफ़ीक़ ॾींदो। छा गुज़ारो कीअं थो थिए, महांगाई लॻी पई आहे न। हाणे महांगाई लॻी, एॾी महांगाई लॻी पई आहे, 200 रुपया किलो टमाटा लॻा पिया आहिनि। ऐं भाॼी पियो वठां, भाॼी में हिकिड़ी माई, हुन नंढड़ो ॿार, उहो प्लास्टिक के थेलियुनि में भाॼी ॾींदा आहिनि। मूं टमाटा वरिता त माईअ सां नंढड़ो छोकिरो 2 टमाटा खणी पंहिंजे माउ जी टोकरी में धई, त मुंहिंजो मासी हिनखे सम्झाए, ऐं बा चरियो आहे। मूं चयो हीउ कहिड़ो चरियो आहे, माण्हू खे फ़ाइदो पए, चरियो आहे, कमाल आहे। वरी मूं वरितो, वरी मासी हिनखे संभाल, हीउ मुंहिंजा टमाटा बसर खणियो तुंहिंजी थैलीअ में, ऐं अबा मिठो ई चरियो आहे, मुंहिंजो भला तुंहिंजा टमाटा मुंहिंजी थैलीअ में नथो, अहिड़ो चरियो कोन्हे। एॾी महांगाई, मुंहिंजो पुटु बेरोज़गार आहिनि, मूं वज़ीरनि खे चयो, इलाही खे तूं असांजो सरमायो, असांजो कल्चर आहे, साईं हिननि ॻाल्हियुनि खे छॾियो, ॾियो हिकिड़ी नौकिरी बि नथा। इहा मुंहिंजी कंहिंखे शिकायत ॾियूं, आहे न, खिलंदे बि रुनासीं, आहे न, खिलंदे बि रुनासीं, रोअंदे बि रुनासीं, पर जंहिंजो मतिलबु हो उनजे साम्हूं रुनासीं। हिते केरु कंहिंजो न आहे। कादिर बख़्श मिठू अंग्रेज़नि तोड़े ॿियनि ॿोलियुनि जे माण्हुनि खे बि पंहिंजे मज़ाहिया अंदाज़ में न रुॻो खिलाए खिलाए खीरो करे छॾींदो आहे, पर वटसि मुख़्तलिफ़ पखियुनि तोड़े केतिरनि ई गुलकारनि जे आवाज़ ऐं अंदाज़ में नक़ुल करणु
ऐं अंग्रेज़ी फिल्मुनि जा साउंड परफॉर्म करण जो फ़न अजब आहे। हू रोज़ सदारती अवार्ड खणी पंहिंजे घर जी घिटीअ में कलाकनि जा कलाक वेही कंहिं पुरस्कार ऐं प्रोग्राम मिलण जो इंतज़ारु कंदो रहंदो आहे त जीअं उन मां मिलंदड़ घोर मां संदसि घर जी चुल्ह ॿरी सघे। संदसि चवणु आहे त खेसि पेंशन बि एतिरी मिले थी जो उन मां रुॻो अटो बि मुश्किल सां मिले थो। पुट बेरोज़गार आहिनि, संदनि नौकिरी लाइ जंहिं वटि झोल खणी वञे थो सभु को तारीफ़ करे थो, पर खेसि नौकिरी केर बि नथो ॾिए। संदसि चवणु आहे त आउं मज़दूर आहियां ऐं माज़ूर बि आहियां। बचनि जी नौकिरीअ जो सुवालु आहे। मुंहिंजे बचनि खे नौकिरी ॾिनी वञे त जीअं मुंहिंजे घर जी चुल्ह ॿरे। हू चवे थो त हुन फ़न खे ईअं संभालियो आहे जीअं माउ पंहिंजे बचनि खे संभालींदी आहे। ॾहीं मोर में त कबरुनि ते पाणी बि छिड़कायो त हिकिड़ो माण्हू आहे मूंखे चई मिठू ई कंहिंजी क़बर आहे, मुंहिंजो पीउ जी आहे। मुंहिंजो पीउ उतां पिया आयो त हुन मां अड़े पिणे त इहो पियो अचे, मुंहिंजो ॾहों मोर में मोकल अथनि घुमो फिरो अॼु मोकिलियो मुंहिंजो वालिद साहिबु साबरीन माण्हू हूंदो, अलाह हुनखे मुंहिंजे वालिदेन खे जन्नत फिरदौस में जॻहि ॾे। मुंहिंजो एक्सीडेंट जो थियो, मुंहिंजी माउ चयो कुझु कोन थींदो मुंहिंजे बचे खे, अलाह साईं कुझु कोन थींदो, तूं परवरदिगार आलम में। इस्पताल में आई, मूंखे ॾिठईं, जंहिं एक्सीडेंट कयो उहो ड्राइवर वटि माई ते वेठा त मूं चयो अम्मा आउं तुंहिंजो औलाद आहियां, तुंहिंजे पेट मां मूं जनमु वरितो आहे, पर हीउ बि कंहिं माउ जो पुटु, हिन खां जेको थियणो थी वियो मूं हिनखे बख़्श करे छॾियो, तूं बि हिनखे बख़्श कर। चइबा मथे ते हुनखे हथु रखी चइबा अलाह कंदो सदाईं ख़ुशि, तुंहिंजी का ॻाल्हि ई कोन्हे, ऐं तुंहिंजी का ॻाल्हि ई कान्हे, बसि ख़ुशि हुजे, अलाह तोखे वॾी हयात ॾे, मुंहिंजो बचो ठीकु थींदो। अहिड़ा आहे। दुबई में प्रोग्राम करण वियासीं, दुबई में हाणे अंब जोगी मरोम ढोलक नवाज़ उस्ताद माण्हू, अलाह हुनखे जन्नत में जॻहियूं ॾे। सो उन जो वरी शनाख़्ती कार्ड में पासपोर्ट में नालो अंब, शनाख़्ती कार्ड में 2 लफ़्ज़ MB। हुते दुबई एयरपोर्ट लथासीं, वो पुछनि नाम अंब, व्हाट प्रॉब्लम, नाम अंब। हाणे सभु लेन में बीठा, मूंखे सर कई ताल ताल ताल, दिस इज़ नाम मुंहिंजो मैंगो, मिस्टर मैंगो। मूंखे चई मैंगो, मुंहिंजो अंग्रेज़ी में अंब खे मैंगो चवंदा आहिनि, वरी ॿाहिरि भला अंबड़ीअ खे छा चवंदा आहिनि, मुंहिंजी मैंगणी। जलाल चांडियो मरोम, उन जा तो प्रोग्राम कयोसि भाई, उहो मूंखे चवंदो तूं ॿियनि जी बि अहल करीं थो, मुंहिंजी बि कंदो हुते। अॼु मूंखे ॿुधाए, हुन जा साज़ंदा विया हलिया शहर घुमण, पाण अकेलो मूंखे सॾु कई वे मानी खा, मानी बि खाओ। चई यार तूं ॿियनि सां बि कंदो हूंदे मश्किरी पोइ मूं सां बि एटम ठाहे। मुंहिंजो हा, चई ॿुधाए, मूं ॿुधायोमांसि, मूंखे 50 दरम इनाम ॾिनई। मूंखे चई जिते आउं हुजां उते न ॿुधाइजांइ, जिते आउं हुजां उते न ॿुधाइजांइ, माण्हू चवंदा ही बि मश्किरी करे। हिकिड़े प्रोग्राम कयो, सो मुंहिंजी एंट्री थी, आउं एटम पियो ॿुधायां, हिकिड़ो माण्हू उन वटि हेतिरा नोट हथ में, नशे में टुन, मूं चयो अलाए छा जे फरमायो, मश्किरी न, गज़ल ॿुधाए, गज़ल। हाणे गज़ल छा गज़ल ॿुधाए, गज़ल मुंहिंजो कहिड़ी, माई भागी जी गज़ल ॿुधाए, माई भागी जी। मूं चयो ठीकु आहे, मूं ॿुधाए। हाणे इहे पैसा खड़ी नीम के नीचे, साज़ खड़ी नीम के नीचे हूं तो है कली, खड़ी नीम के नीचे, रिमझ में बमता मंदी में रिमझ में मवला बरसे, मोर पखैया मीठा बोले, कोयल शोर मचाए,
हूं तना पुछा छेल संबरिया हे कली आचड़ो माना छनी मनी देख ले छनी ये पैसा और अॻिते मूंखे अचे ई कोन अॻे रुठा ई हुजनि पर हुजनि हयात ए मुंहिंजो छा पैसा मूंखे ॾे चई इहो छो ॻाए मुंहिंजो छो मुंहिंजो बाबो यादि ॾियो मुंहिंजो अम्मा बाबा यादि त मूंखे चई यार अहिड़ी सुठी गज़ल केरु कोन थो ॻाए तूं कहिड़ा साज़ पियो कढी साईं मूंखे ख़ुशि रखे मुंहिंजा पुट बेरोज़गार आहिनि मुंहिंजी घरवारी मूंखे चवंदे तूं वञी छो नथो मुंहिंजो इलाही हिनखे मूं चयो आहे सभु को तारीफ़ थो करे केरु ॿुधे ई कोन थो छा करियूं। हर महफ़िल में कादर बख्श मिठू ज़िक्र करे थो त शहीद बेनज़ीर भुट्टो रूस ऐं जर्मनी खेसि मोकिलियो पर हाणे संदसि सार लहण वारो केरु न आहे। कादर बख्श मिठू वटि हाणे रुॻो यादूं आहिनि जिन जूं सारोणियूं सारींदे हू अक्सर लुड़क लाड़े वेहे थो।